15 फरवरी वरसी महबूबन जो वतन दोस्त सदाबहार शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही। रिपोर्ट मंसूर कालरो। सिंध जे नामियारनि शाइरनि वतन जे हुब धरतीअ सां प्यार वफ़ादारी ऐं इन जिद्दोजहद नंगनि तोड़े दंगनि जी हिफ़ाज़त तरक़ी ऐं ख़ुशहाली सुजागी ॾियारण में यादगार ऐं मिसाली ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सिंध अमण सां पंहिंजो नींहं जो नातो ख़ूब निभाइण जा वस कया आहिनि। अहिड़नि वतन दोस्त शाइरनि में सदाबहार शाइर ऐं महबूब इंसान सैयद मुर्तज़ा ॾाॾाही पंहिंजे मिठड़े वणंदड़ शाइरी सां वॾनि तोड़े हम असर शाइरनि सां कुल्हो कुल्हो में मिलाए बीठल ॾिसजनि था। जेतोणीकि हिते सिंध ऐं सिंधी ॿोलीअ ख़िलाफ़ वॾियूं नफ़रतूं तासिब बासियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर अवामी शाइरनि जी शाइरी ख़ुलूस भरियल रवैयनि ऐं पैगामनि सबबि समूरी दग़ाबाज़ियुनि खे मिटीअ में मिलाए सक़ाफ़ती क़दरनि जो ॻाट ऊचो रखी नापाक लसानी ज़हननि खे शिकस्त फ़ाश ॾिनी आहे। इन्हनि क़ौमी ख़िदमतकारनि में मक़बूल महबूब ऐं मंज़ूर शाइर तोड़े सान्या वंद सैयद मुर्तज़ा ॾाॾाही बि पंहिंजे क़ौमी ख़िदमतुनि एवज़ ऊचे ॻाट सां बीठल ॾिसिजे थो, जंहिं पंहिंजे वसाहर सिंधी ॿोली सां पाण मल्हाईंदे उन जे बेबाहा इल्मी ख़ज़ाननि खे घणो शाहकार कयो आहे। शाह साहिब जो जनमु 26 नवंबर सन 1939 में टंडोबागो जे देह ॾाॾाह में थियो। संदसि वालिद इमामुल्ला शाह ख़ुदि बि राॼ भाग जो सान्या वंद नेक मर्द हो। अहिड़नि महबूबी रंगनि ऐं वणंदड़ माहौल जो असरु सैयद मुर्तज़ा ॾाॾाही मथां बि पियो, जंहिं करे पाण शाइरी जे गुलदान जे ख़ुशबूअ वारनि रंगनि सां शाइरी जी शुरूआति करे बीठल दरिया में ॼण त पथर उछलियो। ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻु ई मरी जी ॾिठोसीं। मुर्तज़ा ॾाॾाही जी शाइरी में नात, हमद, सलाम, ग़ज़ल ऐं काफ़ियूं पढ़ी या फ़नकारनि खां ॿुधी इहो चई सघिजे थो त संदसि ॾात में उहे समूरा रंग ऐं हुनर शामिल ॾिसजनि था। ॾाॾाही साहिब जी शाइरी में रब ताला जी सना, मोहब्बत व इश्क जो मुशाहिदो, इंतज़ार, दरगुज़री, वफ़ा, दोस्ती, जिदोजहद, वतन सां प्यार, ख़ुशहाली, ॾोरापन ऐं इल्तिजाउनि जे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि रूपनि जे लतीफ़ जज़्बनि सां इज़हार कयल मिलनि था। कुर्ब वारी कई कचहरी सां मिठा विसरे नथी, दिलरुबा तोखां सवा हित का घड़ी गुज़रे नथी। खेसि इहो बि एज़ाज़ हासिल आहे त संदसि कलामनि खे वॾनि फ़नकारनि सुर संगीत जे बख़मली रंगनि सां ॻाए ख़ूब दाद वठी शाइर समेत पंहिंजे मक़बूलियत में बि वाधारो कयो। सिंध जो वॾे मर्तबे वारो शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही न फ़क़ति शाइरी पर अदब जो ॿियनि सिन्फ़ुनि ते बि वणंदड़ अंदाज़ में लिखियो, जंहिं में कहाणी, मज़ाह जा कालम, अरबा ख़ता ऐं रेडियो ला फीचर सर फ़हरिस्त ॾिसजनि था। साईं मुर्तज़ा खे शोहरत ॾियारण में बुनियादी तौरु रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो अहम कारनामो ॼाणायो वञे थो, जिते शाइरनि सां गॾोगॾु उन जे कलाम ॻाईंदड़ फ़नकारनि खे बि शोहरत जा 4 चंड लॻी विया। इन्हनि राॻियुनि में उस्ताद अब्दुल क़ादिर, ढोल फ़क़ीर, इसाक़ फ़क़ीर, कारो मंगणहार, उस्ताद फ़िरोज़ गुल, कासिम ओठो, राग जी राणी आबदा परवीन, रोबीना कुरैशी, फ़ौज़िया सुमरो ऐं ॿिया केतिरा ई सुरीला फ़नकार शामिल आहिनि, जिन मुर्तज़ा जी शाइरी खे पंहिंजे महबूबी आवाज़ सां झर झंग पहुचाए उनखे आम ऐं मक़बूल कयो। पवनि यादि पल पल पम्हारनि जूं ॻाल्हियूं, उमिरि कीअं विसरनि गंवारनि जूं ॻाल्हियूं। शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही मुख़्तलिफ़ अदबी गॾिजाणियुनि, रेडियो टेलीविज़न जे मुशाइरनि में हिसो वरितो। इन हवाले सां रेडियो हैदराबाद तां बाक़ाइदगीअ सां माहवार मुशाइरनि सां गॾु मानाइती शख़्सियत मखदूम तालिबुल मौला, जिन वटि संदसि मेज़बानी में थींदड़ मुशाइरो में बि हिसो वरिताऊं। लेखक ऐं शाइर मुर्तज़ा ॾाॾाही जीअं त पंहिंजे मिज़ाज में नफ़ीज़ इंसान हुआ, तंहिं करे पंहिंजे शौक़ सां कुझु अरसो सहाफ़त कई। सिंध जे हिन महबूब अवामी शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही जी शानदार ख़िदमतुनि एवज़ खेसि सदारती एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। 15 फरवरी वरसी जे मौक़े ते खेसि सलामनि ऐं दुआउनि जा नज़राना पेश कंदे साड़िजे थो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क।